पाकिस्तान मुस्लिम लीग नून पारां मलीर जे क़ौमी तकेने 229 ऐं PS 50 सीटूं बाज़ाब्ता तौर ते उम्मीदवारनि खे टिकटूं जारी करण खां पोइ नवाज़ लीग उम्मीदवारनि कादिर बख्श कलमती पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहंदी पंहिंजे हल्के में चूंड मुहिम तेज़ करे छॾी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा तूफ़ानी दौरा करे इलाइक़े जे मोज़ीन पारां ॾिनल आजियाणी तक़रीबन कॉर्नर गॾिजाणियुनि में शिरकत कई। उम्मीदवारनि काठोड़ जे अब्दुर्रहमान छुट्टो इब्राहिम ॻोठ, लाल बख्श काछेलो ॻोठ, मोरियो फ़कीर ॻोठ, सलमान फ़कीर, अमादीन इकबाल रिंद बलोच, नूर मोहम्मद दश्ती ॻोठ, हाजी दीन मोहम्मद ॻोठ, इस्माइल ब्रोही बलोच, मुराद अली ॻोठ, रज़ाकाबाद जे शाह लतीफ़ जे इलाइक़नि जो दौरो करे चूंड गॾिजाणियुनि खे ख़िताब कयो। इंतिख़ाबी मुहिम जे मौक़े ते क़ौमी असम्बली जे उम्मीदवार कादिर बख्श कलमती, सूबाई असम्बली जे उम्मीदवार पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहंदी चयो त मलीर में तरक्की जे सफ़र जो दौर जल्द शुरू थियण वारो आहे। पीपल्स पार्टी गुज़िरियल 15 साल मुकम्मल इक़्तिदार हुजण बावजूद सिंध में करप्शन खां सवाइ कुझु बि नाहे कयो। अस्पतालुनि तालीमी करप्शन खां सवाइ कुझु बि नाहे कयो। अस्पतालुनि तालीमी इदारनि जी खोट, जॾहिं त रोड रस्ता तबाह थियल आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।